असांजो मिस्टर कमल साजनानी आया आहिनि घाटकोपर मां प्रोग्राम ते पहिरियों दफ़ो। मां मुंहिंजे हूंदे पहिरियों दफ़ो आया था त हिकु मिंट अचो हिते। हिननि जो हिकिड़ो प्रोग्राम आहे हाणे 28 अप्रैल ते न। भारतीय सिंधु सभा के बारे में सभी बुधो तो होंगे। ऑल इंडिया लेवल की संस्था है। असा बॉम्बे में लगभग 8 ज़ोन आन। मां घाटकोपर विक्रोली पवाई ज़ोन जो सेक्रेटरी है। असो ज़ोन वैली मंडुप ताई है। इं तो असा साल में 12 प्रोग्राम थी पर सभी का वो प्रोग्राम है यो चेटी चंड जो जो कि 28 अप्रैल ते माना एक संडे छे बे संडे ते शाम जो 5 बजे का वी वेंदे रात जो 10 बजे ताई है। स्टार्टिंग में पूजा छेज प्रसाद पानीपुरी सब थींदो ऐं उन खां पोइ 6 बजे का मेन प्रोग्राम असांजो चालू थींदो। मिस्टर विजय वाधवा एंड और उनकी ग्रुप है उनकी सजी ऑर्केस्ट्रा है ऐं लास्ट में स्नैक्स भी डिस्ट्रीब्यूट कंदासूं। सब फ्री है कोई चार्ज ना है कुछ ना है। तो मुझी विनती है सभी के जेके भी हिते वेठा आहिनि त हुते अचनि ऐं असांजो मनोबल वधाइनि ऐं वरी तादाद में अचनि हुते। ऐं शोभा दीदी मूंखे चवण जो मौक़ो ॾिनो उन्हनि जे लाइ उन्हनि जो बि मां शुक्रगुज़ार। एड्रेस भूरीबेन हॉल कामा गली घाटकोपर वेस्ट। घाटकोपर वेस्ट में 2 हॉल अथव हिकु SNDT ॿियो अॻियां वेंदा त भूरीबेन हॉल अथव। ही घाटकोपर जो सभिनी खां वॾो हॉल अथव ऐं AC ऑडिटोरियम अथव। गर्मी बर्मी बिल्कुलु न थींदव। हिते जाम मेंबर वेठा आहिनि जेके असां सां जुड़ियल आहिनि। चंदा जी ये माखीजा जी सब बाक़ी जेके न सुञाणनि उहे बि अचनि। ही फ्री इन्विटेशन है ऐं सभु अचनि ऐं वॾी तादाद में अचनि। कोशिश कंदासीं। ॿियो मां मिस्टर जवाहर आसरानी खे सॾु कंदसि। ये असां वटि शायदि पहिरियों दफ़ो आया आहिनि। पहिरियों दफ़ो आया आहिनि तव्हां। हिननि खे स्टैंप जमा करण जो शौक़ु आहे ॾाढो। हा भले खणी अचो जल्दी जल्दी। स्टैंप जमा करण जो शौक़ु आहे ऐं घणेई अवार्ड हिननि खटिया आहिनि। मूंखे सदाईं फोटो मोकिलींदा आहिनि पर मां महीने ॾेढ में हिकु दफ़ो फोटो विझंदी आहियां वधीक न विझंदी आहियां। तव्हां हिकु मिंट ॻाल्हायो। मां डॉक्टर जवाहर ईसराणी आहियां। दिल्लीअ मां आयल आहियां हिते बॉम्बे में। मुंहिंजो कोई हिते रहंदो आहे। मूंखे ॾाढो ख़ुशी थी त शोभा मूंखे सुञातो ऐं मूंखे साम्हूं घुरायो ऐं मूंखे ॿुधाईंदे ॾाढी ख़ुशी थी थिए त मां बचपन खां ई ही टपाल टिकलियूं गॾु कंदो आहियां। हिन में जाम अवार्ड मिलिया आहिनि। लिम्का बुक ऑफ रिकॉर्ड में मुंहिंजो नालो आहे ऐं इंडिया बुक ऑफ रिकॉर्ड में न मुंहिंजो नालो आहे। गिनीस में मुंहिंजो नालो आहे ऐं जाम अख़बारुनि में ऐं हिंदवासी में ख़ासि तौर सां 5-6 दफ़ा त मुंहिंजो हिननि ॾिनो आहे। उन में इनखे काफ़ी माण्हू सुञाणनि हिन टपाल टिकलियुनि जे करे। थैंक यू। मिस्टर साजनानी हिननि खे स्वागत कंदा। एक्शन रिप्ले। थैंक यू। तव्हां आया वॾी ॻाल्हि। हाणे मिस्टर भोजराज खेमाणीअ तो तव्हां सभिनी जो नालो ॿुधो हूंदो। सिंधीअ में हू 4 लाइनूं 8 लाइनूं या बैत लिखंदा ई रहंदा आहिनि। 90 ईयर्स जा आहिनि। बिस्तरे ते आहिनि पर उन्हनि जो शौक़ु पूरो न थियो आहे अञा ताईं कुझु न कुझु लिखंदा रहंदा आहिनि। रोज़ मूंखे व्हाट्सअप ते अलाए घणा मैसेजिस ईंदा आहिनि। मां पढ़ी पढ़ी थकी पवंदी आहियां पर हू न बंदि कंदा आहिनि। अची नथा सघनि। 2-3 साल पहिरीं आया असां उन्हनि जो सन्मान कयो होसीं पर 10 तारीख़ हमेशह सिंधियत जे ॾींहं ते पंहिंजा किताब कढंदा आहिनि ऐं हिकु ई वक़्तु केतिरनि ई शहरनि में उन्हनि जो महूरत थींदो आहे। पर असां वटि जीअं त 10 तारीख़ हिते न हो प्रोग्राम त इन करे अॼु 14 तारीख़ असां हिननि जो कयूं था। मिस्टर वल्लभ झवेरी खे सॾु कंदसि। अचो मिस्टर वल्लभ झवेरी खां असां कराईंदासीं महूरत कराईंदासीं। हू चाहींदो आहे त भई को नवां माण्हू मुंहिंजो महूरत कनि पर सीता सिंधू मोहन में ज़रूरु थियणु खपे। 100 मैसेजिस मोकिलींदा आहिनि घटि में घटि।
असां अधु पढ़ंदा आहियूं अधु न पढ़ंदा आहियूं। हा पकड़ियो। मिस्टर लक्ष्मण साजनानी, तव्हां बिज़ी छो आहियो? लक्ष्मण साजनानी तव्हां हिते अचो, मुंहिंजो ॿुधंदा कयो तव्हां। अचो, असांजा सीनियर माण्हू आहिनि, पाण में सीनियर, भोजराज खेमाणी बि सीनियर आहिनि ऐं लिखंदा रहंदा आहिनि, पंहिंजे ख़र्चे ते किताब बि कढंदा आहिनि ऐं घणनि खे इनाम बि कलाकारनि हिननि खे ॾिना अथऊं, 5-5 हज़ार 11-11 हज़ार करे ॾींदा रहंदा आहिनि। जेको बि उन्हनि खे मिलिया आहिनि इनाम, 50,000 असां ॾिनासीं, 25 ॿिए किथां मिलिया आहिनि, उहे सभु विराए छॾिया अथऊं। कटो कटो जल्दी कयो, जल्दी फटाफट। चवंदो आहे जेसिताईं मां जीअरो आहियां तेसिताईं मां लिखंदो रहंदुसि। हाणे हुननि जे वञण खां पोइ अलाए घणा पना हुननि जे घर मां मिलंदा ख़बर न आहे। तव्हां वटि आहिनि, सभु बिहारी वटि आहिनि, त हाणे पोइ बिहारी वॾो किताब छपाईंदो हुनजे नाले सां, आहे न? हा तव्हां अहमदाबाद भॼंदा आहियो, बॉम्बे छॾे, शोभा खे छॾे अहमदाबाद में छपाईंदा आहियो। भाई ये जेको किताबु आहे मां न छपाईंदो आहियां, हुनजी दिलि हुई अहमदाबाद में छपायां। हुनखे सहूलियत इहा ॾिनी त डिस्पैच बि हुतां 56 शहरनि में हुन ई कया। मेन ॻाल्हि आहे, तव्हां वटि बि आयो हूंदो। हाणे ॾिसो उहो हुनजी वीचार आहे त पैसा असां हुनखे कटाए करे ॾिनासीं, हुन असांजो नालो विधो ऐं सुठी ॻाल्हि आहे। असां जेतिरो थी सघे थो हिकु सीनियर सिंधी जेको सिंधी ॿोलीअ जे लाइ अॼु સુધી 8 बीमारियूं हूंदे बि बिस्तरे दाख़िल थी करे एतिरो शानदार किताबु लिखी थो सघे, त इन खां वधीक ॿियो सिंधियत खे बचाइण लाइ ॿियो छा थींदो। असां हुनखे, मां डॉक्टर सतराम माखीजा ऐं जीअं हाणे हे असांजा सीनियर आहिनि, मुंहिंजा गुरू बि आहिनि इहे चेंबूर में, मां हिननि वटि ई सिखियो आहियां सभु, त ठीकु आहे।